अर्श आज़म मसनद रफ़ात रसूलुल्लाह की, हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। ला व रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला, बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। तुझसे और जन्नत से क्या मतलब है मुनकिर दूर हो, हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। अरबी अर्श खां वियो मथे, मेहमान रब जो थियो मथे, हिय को न पहुतो बियो मथे, बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंजूर थी, दुनिया तो जुल्मत दूर थी, व्यो मुल्क सारो नूर थी, कशफत दुजा बिजमालिही। औसाफ उन जे जो बयां कहिड़ो करे आजिज़ ज़बां, मालिक अजह जो मदह खां हसनत जमी खिसालिही। इदरीस जी सबके सदा आबाद ही इल्तिजा, मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि व आलिही, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। थोड़ो वायलम वधायो वठे तो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान भाईरो घट न करी, पहिरियां सोते करी, जिथे पहिरियां वायल मुते करी। मेहरबान भाईरो, अजीज दोस्तों वही बुजुर्गो, अज यारी शरीफ जी भलारी रात आई, रज्जबुल मुरज्जब जो बाबरकत महीनो आ। हुआ त हर यारी ते ॿाहिरियां मेहमान ईंदा आहिनि, ऐं असांखे को नातनि जे सूरत में त को तकरीर जे सूरत में झूमाईंदो आ, दिल खे खुश कंदो आ। अज ॿाहिरियनि दोस्तनि खे तकलीफ़ कोन ॾिनी वई आ, कुछ टेम मिड़े मुखे बर्दाश्त कयो, कंदो बर्दाश्त। सुभान अल्लाह। जेके दोस्त अञा पोइते हिन, मुखे यकीन आ त हींअर बिस्तरनि में सुम्ही पिया हूंदा, छो त सर्दी घणी आ। उन्हनि खे गुज़ारिश आहे त भला बिस्तरनि में सुता पिया हुजो, पर ॿुधो ज़रूर। ऐं जेके मुंहिंजे अॻियां वेठा आहियो, अवां जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त अवां चुस्त थी सुस्त न, कुछ घड़िन जे लाइ दिल वारा कन खोले, ऐं मुंहिंजे मदीने वारे साईं जो शान वेही ॿुधो त हिते बि वहवा त हुते बि वहवा। महीनो रजब जो आ,
जिक्र मेराज जो थींदो इंशाअल्लाह ताला मुस्तफा जे मेराज के बुधी दिलियों ठरंदियों वागो मदीने वरंदियों। सुभान अल्लाह। आयत करीमा जेका मां जे अॻियां पढ़ी आ उन जी कुछ तशरीह मां कल जुमतुल मुबारक ते अवां जे समातुन ताई पहुंचाई हुई ऐं कुछ तशरीह रहे पई उहा कुछ तशरीह अवां खे ॿुधाए पो जेको थी सघियो मेराज जो किस्सो अवां जे अॻियां ज़िक्र कबो क़बूल आ। ॾाढो फ़कीर तूं ॻाल्हाए तैयब तोखे भी शाबाश आ यार सीएम पहुते हाने मिली जुली मुस्तफा जे मथा दरूद पढ़ायो त मां अर्ज़ कयां सल्लल्लाहु या रसूल अल्लाह। वडे आवाज़ सां दिल सां मोहब्बत सां पढ़ायो। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका। मेरा ये जोर सा पढ़ाए मौलूद आखिर में पढ़ाई दो मैं जोर सा पढ़ाए सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो पाक आवाज़ात जै सैर करायो पंहिंजे बाने के लैलम मिनल मस्जिदिल हराम रात जे थोड़े हिस्से में मस्जिद हराम खां इज्जत वारे घर खां इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु दूर दरा परे वारे घर ताई मस्जिद अक्सा ताई जंहिंजे चौधारीअ सां बरकतूं रखायूं ले नुरियहु मिन आयातिना छाजे करे सैर करायो से ता त पंहिंजे बाने खे निशानियूं ॾेखारियो इन्नहु हुवस समीउल बसीर बेशक हो ॿुधंदड़ भी आहे त ॾिसंदड़ भी आहे। यो आहे तर्जुमो अल्लाह से पंहिंजी पाकाई बयान फरमाई जुमे ते मां अर्ज कयो हो अल्लाह साईं सुभान जो लफ्ज इस्तेमाल करे आणे आयत करीम जे शुरू में ऐं तमाम एतराज़न जा जवाब ॾेई छॾिया जेके मेराज जे सफ़र ते एतराज़ थींदा आहिनि। एतराज़ कंदड़ एतराज़ कंदा आहिनि त कीअं मथे वियो हूंदो कीअं कीअं चवण खे ख़ुदा जी ज़ात बाबरकात सुभान चई सभु जवाब ॾेई छॾिया त मां हर हेठां ही खां पाक आहियां हर ऐब खां पाक आहियां मूं में को ऐब न आहे। मां जे करे सेकंडनि में पंहिंजे सोने खे सैर करायां त कराए थो सघां। अल्लाह ताला जी ज़ात आयत करीमा जे अंदर इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा पाक आवाज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ास बाने खे इन जी तशरीह मां जुमे ते अर्ज़ कई हुई लैलम मिनल मस्जिदिल हराम रात जे थोड़े हिस्से में मस्जिद हराम खां मुस्तफा जे सैर जी शुरुआत थी थे। मां अर्ज़ कयो न त
जरे सफर कबो आ तो ज़हन में सवाल ईंदा सफर कह करायो अल्लाह से जवाब नो तो सफर करण वारो अल्लाह हुआ सफर कह कयो बेअबदिही अल्लाह से जवाब नो तो सफर करण वारो मुझो बानो आ मुझो सोहणो रसूल आ कदे सफर थियो सफर जो वक्त कहिड़ो हो लैलन रब फरमाता वो सफर रात जो थियो ज़हन में सवाल आयो तो सफर किथां शुरू थियो रब जी ज़ात बाबरकात फरमायो मिनल मस्जिदिल हराम इज्जत वारे घर रखा मुस्तफा जे सफर जी शुरुआत किथां खां है चो अल्लाह जे घर बैतुल्लाह खां किथां खां है किथां का ॻाल्हायो तो सही चो वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह आ भला पढ़ाईंदव सवाब थींदव खपेव न खपेव चोसे इहो कम असां न कंदासीं सवाब खपे तो चवरायो वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह आ वाह मुझे मालिक जो वाह मुझे मालिक जो घर पाण ॾिनई के बेलो करे सारी दुनिया थी ढरे वाह पढ़ायो पढ़ायो वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह आ पाण ॾिनई के बेलो करे सारी दुनिया थी ढरे वाह मुझे मालिक जो सवाल थियो आ किथां खां सफर शुरू थियो आ रब्बुल आलमीन जवाब ॾिनो आ त मस्जिद हराम खां इज्जत वारे घर खां मुस्तफा जे मेराज जो जेको सफर आ सो शुरू थियो आ केसी ताईं थियो आ रब तो फरमाए इलल मस्जिदिल अक़सा सफर जी इंतहा है मस्जिद अक़सा ताईं हाणे एतराज कंदा बा ॾिसो नबी साईं अर्शम ते त कोन वियो कुरान में आ त नबी साईं जो मेराज शुरू थियो मस्जिद हराम खां बैतुल्लाह खां शुरू थियो आ बैतुल मुक़द्दस ते खत्म थियो आ एसी ताईं सैर नबी साईं कयो मथे त विया ई न तव्हां छाते घुमंदा पिया वतो उलमाए किराम इन जो जवाब ॾिनो उलमाए किराम था फरमाइन चोटी जा मुफस्सिर था फरमाइन इन आयत करीमा जे अंदर जेका मां जगह तिलावत कई आ इन में मुस्तफा करीम जे दुनियावी सफर जो जिक्र आ केड़े सफर जो हुजूर जे मेराज जा त टे हिस्सा एकड़ो आए इसरा जेको आयत करीम में जिक्र थियला दुनियावी सफर हुजूर बैतुल्लाह खां वठी बैतुल मुक़द्दस ताईं कयो इनके सॾिजे थो इसरा सैर ऐं ॿियो आ मुस्तफा जे इन मेराज जो हिस्सो जंहिंखे थो सॾिजे मेराज ओ आहे बैतुल मुक़द्दस खां वठी सिदरतुल मुंतहा ताईं बैतुल मुक़द्दस जेको फलस्तीन में आ उतां खां वठी हुजूर मथे उरूज कयो मथे विया बुलंदी ते विया सिदरतुल मुंतहा ताईं जेको मुस्तफा सफर कयो आ इनखे मेराज थो सॾिजे इते इंतहा काने इन खां बि मथे मुस्तफा विया उनखे सॾिबो आ इराज अलिफ ऐल रा अलिफ जीम पंज अखर पहिरें खे छा सॾिबो इसरा
बेखे छा सरबो हिस्से के मेराज ऐं टे हिस्से के छा सरबो एराज जंहिं में अल्लाह जा दीदार मुस्तफा पंहिंजे मथे वारनि अखियुनि सां कया। रब जी ज़ात बाबरकात फरमाए अल्लज़ी बारकनाहु लहू लिनुरियहु मिन आयातिना। हाणे बैतुल मुक़द्दस जी सिफ़त भई बयान थे। रब तो फरमाए त बैतुल मुक़द्दस कहिड़ो जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखरायूं आहिनि। छा रखरायूं आहिनि? बरकतूं रखायूं आहिनि। उलमा दा फरमान बरकतुन मां मुराद छा है? बरकतुन मां मुराद बुजुर्ग फरमाइन था त मस्जिद अक्सा जे चौधारी अल्लाह जे नबीयन जूं मज़ारूं आहिनि ऐं जिथे खुदा जे प्यारनि जो जिस्म लगंदो आहे, कदम लगंदा आहिनि, उहे जगहूं बि बरकत वारियूं बणिजी पवंदियूं आहिनि। हाणे अल्लाह जी ज़ात अल्लाह जे नबीयन जे जगहुनि के जिथे उहे दफन थियल आहिनि उहे जगहुनि के अल्लाह साईं बरकत वारो पियो सॾे त जिथे ख़ुदा जा प्यारा वली हूंदा आहिनि उहे जगहूं बि बरकत वारियूं हूंदियूं आहिनि। उहे जगहूं बि उनते बि बरकत वसंदी आहे। उते बि जेकॾहिं असीं वेंदा आहियूं त ख़ुदा जी महिरबानी मिलंदी आहे, ख़ुदा जो एहसान थींदो आहे। अगरि ख़ाली झोलियूं असां खणी उन जगह ते वञी पहुचंदा आहियूं त ख़ुदा पंहिंजे प्यारनि जे सदके असां जूं झोलियूं रहमत सां भरे छॾींदो आहे। लिनुरियहु मिन आयातिना। रब तो फरमाए तां त पंहिंजे बाने खे पंहिंजो निशानियूं ॾेखारियूं। इन्नहु हुवस समीउल बसीर। बेशक हो ॾिसंदड़ भी आहे त ॿुधंदड़ भी आहे। बेशक वो ॾिसंदड़ बा ॿुधंदड़ बा। हाणे इन जगह ते उलमा फरमाइनि था त इन मां मुराद या खुदा जी ज़ात आहे या मुस्तफ़ा जी ज़ात आहे। अगर अल्लाह जी ज़ात मुराद वठजे तॾहिं बि दुरुस्त आहे, छो त अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाननि खे ॾिसे भी पियो त पंहिंजे बाननि जो आवाज़ पंहिंजे कुदरती कननि सां ॿुधे भी पियो आहे या न। ऐं इन मां मुराद हुजूर जी ज़ात बा, हुजूर जी सिफ़त भी आहे समी ऐं बसीर। इन जो मतलब छा है? इन जो मतलब हिया त मेराज वारी रात अल्लाह जो हबीब अल्लाह जो दीदार पंहिंजे अखियुनि सां करे भी पियो त अल्लाह जो कुदरती आवाज़ पंहिंजे कननि सां ॿुधे भी पियो। यही मुख्तसर आयत करीम जी तशरीह। हाणे थोरो किस्से जे तरफ़ अचां, दुरूद पढ़ाईंदा हलो, ॻाल्हि ॿुधंदा हलो। सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या। वरी पढ़ायो सल्लल्लाहु अलैका। वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या। अब तवज्जो तवज्जो आहे। निंड्रम तक कोन सुम्ही पिया आहियो? 27 रजब जी रात थी थे।
मुझा मुस्तफा करीम मक्के जे सरजमीन ते सजो दिहाड़ो मुझे हबीब करीम दीन जी तबलीग कईया मानुन के दीन जो पैगाम पहुंचायो आ अल्लाह जे दरबार में अचण जे लाए सॾियो आ रब्बुल आलमीन जो पैगाम पहुंचायो आ शाम जो पर थियो आ मुस्तफा करीम हजरत बीबी उम्मे हानी जेका हजरत अलीउल मुर्तजा जी भेण उन जे पाक दरवाजे ते था अचन दरवाजो था खड़काइन आवाज थी जे मंदकल बाब दरवाजे पे केरा मुस्तफा करीम फरमायो अन मोहम्मद ॾाढो खुश थी सोना अंदर हली अचो मुझा भाग मुझा बख्त जो मुझे घर में मोहम्मद मेहमान थियो हजरत बीबी उम्मे हानी दरवाजो खोलियो आ मुस्तफा जी ज़ात बाबरकात हजरत उम्मे हानी जे घर में था अचन अर्ज़ थी करे दिल भर छा वापिराईंदव कहिड़ी शइ खाईंदव छा नोश फरमाईंदव हजरत उम्मे हानी थी मुस्तफा करीम खे अर्ज़ कयो आ हबीबन करीम जी ज़ात फरमायो न दी न मुंहिंजी भेण खाए बो बि न पी बो बि न सॼो दिहाड़ो मां दीन जी तबलीग कईया सॼो दिहाड़ो मां माण्हुनि खे ख़ुदा जे तरफ़ सॾियो आ हाणे थकिजी पियो आहियां कुझु घड़ियूं आराम कबो हुज़ूर जे लाइ बिस्तरो थी विछाए मुस्तफा करीम बिस्तरे ते आरामी था थिया हजरत उम्मे हानी हथ में तलवार आ भी पहरो पई सुभान अल्लाह छा मंजर हूंदो छा हो मकाम वक्त हूंदो जो हजरत बीबी उम्मे हानी मुस्तफा जो दीदार भी करे पई पहरो भी दे पई हाणे हबीब ते आरामी था थियन मथे रब्बुल आलमीन जो इंतजाम कयो आ रब्बुल आलमीन सॾो आ मुझा जिब्रील जी मुझा रब जलील आसमानन जा दरवाजा खोल राए आ जन्नतुन जा दरवाजा खोल राए आ जहन्नम जा दरवाजा बंद कराए आ सिज के हरण खां बिहारे आ चंद्र के चमकण खां रोके आ सितारन के पंहिंजे हुस्नो जमाल में इजाफो ॾई आ जन्नत में वञी हूरन खे चओ गिचीअ में हार कन गिलमानन खे चओ त सींगार कन हूरन खे चओ त मुस्तफा जे मथां दुरूद जी पुकार कन साईं छा मामलो आ हजरत जिब्रील ने अर्ज़ कयो आ मुस्तफा करीम जे ज़ात बाबरकात जे उन सफ़र जे लाइ मुंहिंजा मालिक साईं छा मामलो आ हजरत जिब्रील खे रब फरमायो जिब्रील मुझे हुक्म उन हुक्म के तू बजा आने उन हुक्म ते अमल कर हां मुझा साईं बो छा कया सब मामला तय थी वियाल हाने जन्नत में काहे वने 40,000 बुराक बीठा थई एक देखा हसीनो जमील उन मा जेको सब खां वधीक तोखे सुहिणो लगे जेको सब खां वधीक तोखे खूबसूरत लगे उन के हेठ काहे वन ऐ मुझे मुस्तफा करीम के सवार करे ऐ अर्शन ते घुराए वठी आ तमा पंहिंजा दीदार करायास साईं मूसा अलैहिस्सलाम त इल्तिजा कई तोखे अर्ज़ भी कयो हुई त मूंखे दीदार करा उन खे तव्हां दीदार कोन करायो रब्बुल आलमीन जवाब थो दे आशिक तर्जुमानी कई चेतो कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है वो मूसा जी गाली मोहम्मद जी गाल कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है उते पाण पियो वञे अर्ज पियो करे मुझा मालिक रब अरनी पंहिंजो दीदार करा रब पियो फरमाए लन तरानी मूसा तू न ॾिसी सघे
होते भी गाल हिते भी गाल। अपना जाना और है उनका बुलाना और है कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है। चो सुभान। हज़रत जिब्रील तो अचे जन्नत में ॾिसे तो सुभान अल्लाह। आजकल के लंड गाड़ी तो वठे हाँ सही चवंदा हूंदा मुलन मां फासी आसी। ॾींहं जो कम कयूं रात जो मुला लाउड खोड़ी बिठा हजरत जिब्रील जो जन्नत में अचे तो सुभान अल्लाह। एक बे खां वधीक हसीनो जमील बुराक बीठा ॾिसी हिकड़े खे वरी ॿिए खे वरी टे खे एक कुंड में ॾिसे तो हिकिड़ो कमज़ोर बुराक अखियुनि मां पानी थो वहे ज़ईफ़ थी वियो आहे। जिब्रील पूछे छा थियो थई बुराक ॿिया सभु मस्तियूं बीठा कनि ऐं तूं वरी कमज़ोर थी वियो आहे ॻाल्हि छा आहे। अर्ज़ थो करे त जिब्रील यार मां ॻाल्हि ॿुधी अल्लाह जे दरबार में हिकिड़ी केतिरा साल पहिरियां अल्लाह पंहिंजे नबीअ खे जंहिंजे करे अल्लाह साईं जग जोड़ियो आहे उनखे मेराज कराईंदो ऐं बुराक उन जी सवारी बणबो। उन ॾींहं खां वठी मां रोआं थो इन फिक्र में त उन यार मोहम्मद करीम जी सवारी मां बणिजी पवां। इश्क हस इश्क में पियो रोए ऐं ख़ुदा के वणंदा बि इश्क वारा था वणंदा बि मोहब्बत वारा था। जेके मुस्तफ़ा जे इश्क ऐं मोहब्बत वारा उन्हनि ख़ुदा जा बि प्यारा हूंदा। इश्क न हूंदो मोहब्बत न हूंदी फली गाल हूंदी तो वो खुदा जे दरबार में मकबूल न हूंदो आहे। रब के रोण वारा वणंदा रोए वेठो समझियो जिब्रील अल्लाह के पंहिंजा रोण वारा बानड़ा पसंद हूंदा आहिनि। बस देरी न कई बुराक जे बुराक हल हाण हुयो त कमज़ोर रोई रोई उन जो पूरो जिस्म ज़ईफ़ थी वियो हडड़ा थी वियो पर अल्लाह जी ज़ात तो फरमाए त मुंहिंजो शान आहे जेकॾहिं फरमाईंदो आहियां कुल थी तवा शइ थी पवंदी आहे। रब्बुल आलमीन हुकुम कयो आहे त बुराक तैयार थी वई चुस्त ऐं चालाक थी वई। अल्लाह जो हुकुम ईंदो वियो आहे बुराक तैयार थींदो वियो। बुराक लाहे थो अचे दुनिया जे तख्ते ते सफ़ा जे पहाड़ी ते अचे बिहारे रब के अर्ज़ो करे मुंहिंजा मालिक साईं किथे मुस्तफ़ा के ॻोल्हियां किथे हूंदो कीअं जाॻायां सभु कयां छा कयां। रब तो फरमाए त अदब जो मक़ाम अदब जी जाइ सभु न कजाए साईं छा कयां। छित मां लही वञे मुस्तफ़ा करीम आरामी थई ऐं मुस्तफ़ा करीम जे कदमनि खे वञी चुमियूं ॾेई सुजाब कर। जिब्रील लही तो अचे मुस्तफ़ा करीम आरामी आयल चित मां लही आयो आ मुस्तफ़ा करीम जे कदमनि जे बे तिरन खे चुमियूं थो ॾे। उहे काफूर वारा चप जेके रब जिब्रील जा ठाहिया हुआ उन जी थथण जो मुस्तफ़ा खे पहुती आ। हबीब सुजाग था थियनि ॾिसनि जिब्रील बीठो आ। जिब्रील कीअं आयो आ साईं रब मोकिलियो आ। जिब्रील खां पुछूं साईं जिब्रील तो भला मुस्तफ़ा जे कदमनि खे चुमी ॾिनी मज़ो हुयो मज़ो आयो ही चेतो न जन्नत की गलियों में देखा। चौ सुभान अल्लाह। न जन्नत के गलियों में देखा मज़ा जो मोहम्मद की तलियों में देखा।
इहो मज़ो जन्नत में न हो, इहे मज़ा जन्नत जे गुलज़ार में कोन हुया। मज़ो हो त मुस्तफ़ा जे पाक कदमन के चुमण जे वक्त मज़ो हुयो। हबीब सुजाग था थियल, जिब्रील कीअं आयो आहे? अर्ज़ थो कए त मुंहिंजा महबूब रब मोकिलियो आहे, अॼु खे पंहिंजा दूबदू दीदार कराईंदो। हाणे तयार थी हलो ऐं रब जा हली दीदार कयो। जल्दी जल्दी अवां जे लाइ सवारी बुराक काहे आयो? हाजी गुलाम नबी महेसर तर्जुमानी चेथो अॼु जल्द कयो, जिब्रील चयो चढ़ो घोट मोहम्मद घोड़े। साईं जल्दी क्यों, देर न कयो। इन दीदार जे लाइ खुदा जा नबी सिकंदा विया, अवां खे अण घुरो दीदार पे थे। अॼु जल्द कयो, जिब्रील चयो चढ़ो घोट मोहम्मद घोड़े। महबूब हलो मेराज महारू मोड़े। अॼु जल्द कयो, जिब्रील चयो चढ़ो घोट मोहम्मद घोड़े। हुजूर था फरमाइन त जिब्रील तकड़ न कर, वेंज गुस्ल कबो, गुस्ल करे बरकातू नफिल पढ़बो, नफिल पढ़ी पोहल। साईं आर्डर आ जल्दी जे हला केड़ी दरबार में थो। हुजूर गुस्ल फरमायो, वुजू फरमायो। जिब्रील हेठां थाल ॾिनो। जिब्रील थाल छो पियो नी? अर्ज़ करे साईं जंहिं वक़्त में जन्नत मां निकतो होसि, जन्नत जे हूर न अर्ज़ कयो हो जिब्रील मुस्तफ़ा जे दरबार में थो वञी हबीब जे पानी सां वुज़ू कर। हुजूर जे हथन के पानी लगे, हुजूर जे चेहरे के पानी लगे, हुजूर जे बाहुन के पानी लगे, हुजूर जे कदमन के पानी लगे। वो ज़ाया न कजा, हेठ न करे, वो थाल में भरे असां ताईं खणी अचजा। असां पानी पंहिंजे जिस्मन के मखी हूंदीसी। मुस्तफ़ा जे उन इस्तेमाल थियल पानी जे सदके खुदा असांजे हुस्न में इजाफो करे छॾींदो। और उनके हुस्न तो मिले मुस्तफ़ा जे, मुस्तफ़ा जे हुस्न जी खैरात हूरन जो हुस्न। हाणे हुजूर जी ज़ात बाबरकात नफिल था पढ़न, नफिल पढ़ी करे बुराक जे मथां सवार था थियन। जीअं जो बुराक वटि पहुता त बुराक ईअं मथे थी बीह रहियो। जिब्रील सटर न सवाग खां अला तस्तहजी या बुराक हया नथो अचे, केड़ी दरबार में आयो आ ऐं तू बेअदबी कई, मथे पी रहियो आ। उलमा फरमाइन था त जिब्रील जॾहिं उनखे या हकल कई त बुराक जो पूरो जिस्म पघिरजी वियो ऐं उन जे जिस्म मां पघर जा फुड़ा ज़मीन ते किरिया। जिथे जिथे बुराक जे पघर जा फुड़ा किरंदा विया उते अल्लाह जी ज़ात खुशबूदार गुल फुटाए छॾिया। अब हुजूर जे सवारी जे पघर जो कमाल इहो आ जो उन जो पघर ज़मीन ते थो किरे, अल्लाह जी ज़ात उन जाइ ता खुशबूदार गुल थो फुटाए। त हुजूर जे पघर जो छा कमाल, हुजूर जे जिस्म मां जेको पघर खुशबूदार निकरे उन जो कमाल छा हूंदो। अर्ज़ थो करे जिब्रील खे त जिब्रील कावड़ न कर, तुंहिंजो कम हो त मूंखे हेसी ताईं पहुचाए, हाणे तुंहिंजो कम न आहे। हाणे मां ॼाणा मुंहिंजो सवार मोहम्मद करीम ॼाणे। ठीक आ, हुजूर फरमायो ठीक आ जिब्रील तू छल, ॾिसां बुराक छा थो घुरे। हजरत जिब्रील पासे थियो आ, बुराक तू अर्ज़ करे त या रसूल अल्लाह सुभाणे क़यामत जो मैदान थींदो, रब जी ज़ात बाबरकात पंहिंजे नबियन जे सवारिन जे लाइ बुराक मोकलींदा मज़ारुन ते। ओ मुंहिंजा मुस्तफ़ा करीम जे अॼु मुंहिंजे मथां सवार पिया थियो, मूंसां वाइदो कयो त क़यामत वारे ॾिहाड़े मुंहिंजे मथां ई सवार थींदा। वाइदो पियो वठे,
हुजूर फरमाया ठीक है बुराक तुझे मथा ही मां सवार थी। हाणे ते हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे, उहा कहिड़ी के मुल्ला मथे फिरिया एतराज़ कंदा आहिनि त नबीअ खे अख़्तियार ई न आहे, नबी मुख्तियार ना है, नबी जी मर्जी ना है, खुदा मुख्तार कुल्ला, बिल्कुल खुदा मुख्तार कुल्ला, पर अल्लाह जी ज़ात हुजूर के अख्तियार दिनो आ, हुजूर जी भी मर्जी हलंदी आ। जेकरे हुजूर के अख्तियार न हो जे हां त जिब्रील बुराक सां छो वायदो कन हा त मां तुझे मथाई क़यामत वारे दिहाड़े सवार थी सके खुदा को भी बुराक मोकले न। हुजूर जी ज़ात के अख्तियार हो तने वायदो था कर बुराक परेशान न थी जी अज मेराज जी रात मां तुझे मथा सवार तो था, सुभाणे क़यामत जो मैदान थींदो ऐं रब मुरे सवारी मोकलींदो तो तू ही बुराक होदे, तुझे मथा मां मुस्तफ़ा सवार थींदुसि। हाणे बुराक लही तो अचे, बुराक ज़मीन ते बीठो आ, हुजूर जी ज़ात बीह रहे। जिब्रील अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह अवां छो पिया ताख़ीर फरमायो, अवां छो पिया देर फरमायो, ॻाल्हि छा है? मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात फरमायो ओ जिब्रील बुराक मुखां ॻाल्हि मंजराई आ, मां वरी पंहिंजे रब खां हिकिड़ो फ़ैसिलो थो मंजरायां। साईं कहिड़ो फ़ैसिलो आ? हज़रत हबीब करीम फरमायो जिब्रील बुराक मुखां वाइदो कयो आ, वाइदो वरितो आ त क़यामत वारे दिहाड़े मुंहिंजे मथां सवार थी जो, मां रब खां वाइदो थो वठां त मुंहिंजा मालिक साईं क़यामत वारे दिहाड़े हर मुंहिंजे उम्मतीअ जे क़ब्र ते भी सवारी मोकिलजां, उहे पंध में अचनि, उहे भी सवार थी ऐं महशर जे मैदान में अचनि। इहो थी वफ़ादार नबी मीर, हर जगह ते हुजूर न छॾियो तो असांखे। हाणे हुजूर जी ज़ात बाबरकात बुराक जे मथां सवार था थियनि। बुराक वरतल आहे बर्क खां, अरबीअ में बर्क चइबो आहे बिजलीअ खे। छा खे सरबो आहे? बिजली ॾिठी अथव, बिजली हले पई न, इन जी स्पीड केतिरी आहे? जेकरे पावर हाउस मां ये बटन लगे थो हिकड़े सेकंड में पूरे मुल्क में पहुंची वने। या हिकड़ी बिजली हुआ बुराक कई बिजलियों तो उन जी स्पीड जो छा कमाल हो। आशिक तो फरमाए था बुराक के नबी या के नूरे नजर, ये गया वो गया और नेहा हो गया। इहो वियो गुम थियो, इं तेज वियो अख छिंभ में गुम थियो। हाणे हुजूर जी ज़ात बाबरकात बुराक जे मथां सवार था थियनि, रस्ते में वींदे सॾ था थियनि, या अव्वल या आखिर या हाशिर। हुजूर के या सां सॾ थिया, छा सां सॾ थिया? ॻाल्हायो। सुबुह जो ईंदी आहे फजर जी बांग, ओ के अल्लाह जो नेक बानियूं पुट के सर कदियूं, पुट उथी निमाज जो टाइम थियो आ, निमाज ते वञ त छिके करे मथो चाड़ींदो लोई, वरी जोर कंदे सबा आज़ान आई आ, साईं सॾ थो पियो करे लाउड में वञ, तव्हां तां तंग करे मारियो आ, तो कुलड़े ते खणी रलड़ी अंदरे कमरे वञी सुम्हंदो आहे या न? फजर ते उथो, अदा ज़फर इकबाल नमाज ते अचो यार, फजर ते सी आहे पर हुजूर जी ज़ात बाबरकात फरमाइन था जगह थद में वहां नमाज पढ़ी इन जो मज़ो ही पहले। जिंदगी ते एतबार ना है, जिंदगी ते को भी भरवसो ना है। हींअर जिंदा आयो, सुबह अलाए जिंदा हुजो अलाए न हुजो।
अजान फजर जी अचे तो मुसलमान जो कम सुमन ना यो ऑथेंटिक फैसलो आ। आजान अचण का बाद मुसलमान उठी पंदो ऑटोमेटिक उन जे दिल में बेआरामी थी वेंदी यार अजान आई आ उठण घुर्जे नमाज ते वञण घुर्जे पहुचण घुर्जे नमाज पढ़ो खुदा के सजदो कयो खुदा राजी थे। हिंदुस्तान में इंडिया में तवज्जो सां ॿुधजो ये ख़बरूं आयूं सोशल मीडिया ते नेट ते इंडिया में जेके हिंदू वाणिया या हिंदू उन्होंने एतराज कयो केस दाखिल करायो मुसलमान के चो फजर जी बांग न चवन असा जी निंड थी फिटे के वरी मौलूदन ते एतराज कंदा थव नबी साईं जी नात सुबह जो आजान चई ऐं नात हलंदी आहे न त किन किन के वरी मिर्च लगी वेंदा नबी साईं जी नात नबी जी तारीफ़ थी हले नबी जी कंहिंजे पीउ जी तारीफ़ न आहे रसूलुल्लाह जो शान थो ॻाइजे उन रसूलुल्लाह जे शान ते केर सड़े मुसलमान चइबो या काफिर बेली फैसलो तहां ते नबी साईं जी तारीफ़ हले नबी साईं जो ज़िक्र थे ऐं हिकिड़ो माण्हू सदाए बि मुसलमान त मां मुसलमान आया वरी नबी साईं जी तारीफ़ हले त बीठो कुरके बीठो सड़े बीठो पुस्तियूं दे बीठो टिट छॾे मुसलमान चइबो या काफिर काफिर सर या केड़ी मुसलमानी आ यो कहिड़ो ईमान आ जो रसूलुल्लाह जे नात ते सड़े जले अदा रसूलुल्लाह जी तारीफ़ में खुदा खुश थींदो आ अल्लाह राजी थींदो आ अल्लाह साईं त पंहिंजे महबूब सां अहिड़ो प्यार कयो अहिड़ी मोहब्बत कई अहिड़ो कुर्ब रखियो जो क़ुरान सॼे खे अल्लाह पंहिंजे महबूब जे तारीफ़ में लिखी छॾियो। तो कुरान पढ़ हिक हिक हरफ में हिक हिक सिट में हिक हिक लफ्ज में हिक हिक रुकू में हिक हिक सिपारे में हिक हिक सूरत में तोखे रसूलुल्लाह जो शान शान मिलंदो। कुरान में कई वैया वाखान हबीब जी कुरान में कई वैया वाखान हबीब जी हर आयत हर सिट में सुरहान हबीब जी कुरान में कई वैया वाखान हबीब जी कुरान में कई वैया वाखान हबीब जी।